ख़बर अमां पंजाब में शदीद कोहीड़े जे करे लाहौर इंटरनेशनल एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल थी वियो आहे। फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल थियण सबब उॾामूं देर थी वियूं आहिनि, जॾहिं त अख़्तियारनि पारां मुसाफ़िरनि खे पंहिंजी उॾाम बाबति मालूमात हासिल करण खां पोइ हवाई अॾे ते अचण जो मशवरो ॾिनो वियो आहे। धुंध सबब मोटरवे M2 ठोकर न्याज़ बे खां शेखुपुरा ताईं बंदि, जॾहिं त मोटरवे M3 फैज़पुर खां रिजना ऐं मोटरवे M11 महमूद बूटी खां संभड़ियाल ताईं बंदि कई वई आहे। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पंजाब में शदीद कोहीड़े जे करे लाहौर इंटरनेशनल एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल कयो वियो आहे। फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल थियण जे करे उॾामुनि खे देर थी वई आहे। अख़्तियारनि पारां मुसाफ़िरनि खे पंहिंजी उॾाम बाबति मालूमात हासिल करण खां पोइ हवाई अॾे ते अचण जो मशवरो ॾिनो वियो आहे। धुंध सबब मोटरवे M2 ठोकर न्याज़ बे खां शेखुपुरा ताईं बंदि थी वई आहे, जॾहिं त मोटरवे M3 फैज़पुर खां रिजना ऐं मोटरवे M11 महमूद बूटी खां संभड़ियाल ताईं बंदि कई वई आहे। अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। पंजाब में शदीद कोहीड़े जे करे लाहौर इंटरनेशनल एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल थी वियो आहे।